माने रही बस तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जेके मीडिया जा भाइर आहिनि मुंहिंजा यूसी धिंगाणी बोज़दार जा जेके डे फस्ट खां असां सां गॾु आहिनि हर कम में हर पल ऐं असांजो जेको बि एक्टिविटी आहे उहा ॾिसनि पिया ऐं आउं तव्हांखे इहो चवंदो हलंदुसि त हीअ बरसाति जेकी आहे ख़ुदा ताला जे तरफ़ां आहे ऐं हीअ सॼी सिंध खे तबाही थी आहे ऐं हाणे टंडोलियार ज़िलो बि आफ़त करार ॾिनो वियो आहे। कल्ह CM साहब बि आयो, अॼु असांजो MNA साहब बि विज़िट करे वियो आहे, ज़ुल्फ़िकार पचाणी साहब सब कुछ करे हुआ ऐलान कुछ छा MNA साहब ऐं इमदाद साहब MPA साहब जेके आहिनि उन्हनि असां सां जेको आहे कल्ह जेको CM फंड जारी कयो आहे असांखां लाज़मी हाणे इंशाअल्लाह ताला उहो जेको बि उन्हनि खां रिलीफ पहुतो उहो रिलीफ आवाम खे ॾियारींदासीं ऐं MNA MPA साहब असांजे हर पल हर गली असां सां गॾु हूंदा आहिनि। सर्वे जी का टीम पहुती आहे न अल्हम्दुलिल्लाह सर्वे टीम जेकी आहे एडमिनिस्ट्रेटर तरफ़ां पहुती अॼु MNA साहब सां गॾु हुई, AC साहब गॾु हो MNA साहब सां ऐं ॿियूं जेके बल्दिया जूं टीमूं आहिनि उहे बि गॾु हुयूं MNA साहब सां ऐं उहे विज़िट करे विया आहिनि। इंशाअल्लाह ताला रिलीफ फंड ई कल्ह थियो आहे, इंशाअल्लाह ताला रिलीफ ॾियारींदासीं आवाम खे MPA MNA साहब खां। यूसी सेक्रेटरी जेको आहे उन वटि एडिशनल चार्ज आहे हिते जेको हिते यूसी सेक्रेटरी जो ऐं उनखे बि असां जेको चऊं था एडमिनिस्ट्रेटर जेको अमजद पितावी साहब आहे असां सां ताउन करे थो। बाक़ी हाणे ॾिसो आफ़त पूरे सूबे में आई आहे ऐं टंडोलियार ज़िलो वधि खां वधि जेको आहे नुक़सानु इफेक्टेड थियो आहे ऐं धिंगाणी बोज़दार खां डे फस्ट खां जेको फस्ट स्पेल कई मुंहिंजी जेकी टीम हुई अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि इन जो न ॾिठो हूंदो, इन में असां को बि ज़ात पात कोन ॾिठी आहे, को बि सियासी रंग कुझु बि कोन, जंहिंजी मदद थी सघी आहे असां उनजी मदद कई आहे ऐं हिन में सियासत हुजे बि न हिन कम में आउं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि हर को हिते जेको बि सरहंदी वारो आहे कुझु न कुझु ॾिसो न ग़रीब मिसकिन माण्हुनि खे जेको बि ॾींदो उहो तव्हांजो घटि आहे, उहो ख़ुदा ताला तव्हांखे ॾींदो, तव्हां जे रुपयो ॾींदो ख़ुदा ताला तव्हांखे उन जी जॻह ते लख रुपया ॾींदो। इमदाद साहब जे अॼु जेको आहे इमदाद साहब असांखे चयो MNA साहब आयो, इमदाद साहब वरी ॿिए हंधि बाक़ी इमदाद साहब खे बि जेको बि असां चऊं था इमदाद साहब असांजो ताउन असां सां करे थो अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॾिसो हाणे असांजा राशिदाबाद वारनि बि ताउन कयो आहे, भलू नाए में मशीन जेकी लॻाईसीं पहिरें ॾींहुं खां गॾु में ॿुॾा पिया हुआ उन्हनि असांखे मशीन ॾिनी, डीज़ल हितां वरितोसीं, बाक़ी जेको बि हाल हो असांजो उन में जेको बि हिते ॾिसो न माना भलू नाए में अलाह जो शुक्र आहे जेको बि थियो आहे ख़ुदा ताला जे तरफ़ां थियो आहे ऐं भलू नायो हिकिड़ो माना ॿुॾल ॻोठो तव्हां पाण मीडिया वारनि रखियो ऐं मखण नाए में जेकी डेथ थी आहे इन जो असां मज़म्मत बि करियूं था ऐं मखण नाए त माना रस्तो ई कोन्हे ऐं असां MP MNA साहब खे बि चयो आहे इहो रस्तो असांखे महिरबानी करे जल्द खां जल्द ठही वञे इंशाअल्लाह ताला। अवा थोरी घणी ॾुखियाई आहे ऐं इंशाअल्लाह ताला जेको बि असांजो हाल आहे असां आवाम सां हर ॻाल्हि में गॾु आहियूं। डनशाह में जेको नुक़सानु थियो आहे तव्हां कल्ह मूंसां गॾु मुंहिंजी जेकी एक्टिविटी तव्हां ॾिठी हूंदी, डनशाह में बि अल्हम्दुलिल्लाह अॼु मां सोलंगियुनि में बि विज़िट करे आहियां इंशाअल्लाह। सोलंगियुनि जा जेके घर किरिया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते MNA साहब जे तरफ़ां ऐं MPA साहब जे तरफ़ां जेको रिलीफ मिली ईंदो इंशाअल्लाह सुभाणे मिली वेंदो टेंट वग़ैरह जेके इमदाद साहब खे इंशाअल्लाह सुभाणे इमदाद साहब खे बि असां चवंदासीं सुभाणे या परीं इमदाद साहब जो बि विज़िट रखाईंदा इमदाद साहब जे तरफ़ां बि जेको बि रिलीफ मिलंदो आवाम खे वठी ॾींदासीं इंशाअल्लाह ताला। असांजा PP जे तरफ़ां टिकट होल्डर आहिनि जेके असांजा इहे लोकल बॉडीज़ में असांजो चेयरमैन अशफाक खान लेगारी आहे, असांजो वाइस चेयरमैन शहाब खान बहरानी आहे, या जेके असांजा जेके काउंसलर आहिनि हिते असांजा माशाल्लाह जेके बिना मुक़ाबले काउंसलर चूंडिजी बि विया आहिनि उहे सेठ आशिक़ बोज़दार आहे, उहो अल्हम्दुलिल्लाह ऐं गुलबार ख़ासकेली आहे, ॾाढा राज़ी बहरानी आहे, ॾाढा कलोई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह कमु कनि पिया जेको बि जिन्हनि जो हाल आहे न किथे आहे कमु इन सूरत में पिया करियो किथे आउं पहुचां थो चेयरमैन साहब वरी ॿिए पासे पहुचे थो, जिथे काउंसलर पहुचनि था हुते ॾिसो ॻोठ UC वॾी आहे असांजी अल्हम्दुलिल्लाह माना 11,000 जेके आहिनि वोटर आहिनि हिते इन UC में ऐं 25,000 खां 26,000 जेकी आहे हिते पॉपुलेशन आहे धिंगाणी बोज़दार में, तव्हां ॾिसो न उनखे हाणे हैंडल करण बि वॾी ॻाल्हि आहे।